नाज़रीन, कंदकोट जी भरपासे वारे इलाइक़े में 12 खां 18 कलाक लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम रसूल मीरानी। जी नाज़रीन, कंदकोट ऐं कंदकोट जे भरपासे वारे इलाइक़नि में 10 खां 12 कलाक जेकी लोड शेडिंग आहे उनजो सिलसिलो कंदकोट में भी जारी आहे। कंदकोट में लोड शेडिंग सबब जेको आहे कारोबारी ऐं शहरी जेकी ज़िंदगी आहे उहा मफलूज बणियल आहे। इन सॼी सूरत हाल जे हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कलाक टोटल आहे 24 कलाकनि में सिर्फ़ 10 कलाक बिजली हली रही है, तो उनजे 10 कलाक हले थी, उन धंधे ते तमामु घणो असर पए थो। हुकूमत खे इहा गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे लोड शेडिंग खे घटाए वापदा वारनि खे इहो अमल कराए इन ॻाल्हि ते यकीनी तौर ते त बिजली खे वधि खां वधि हलायो वञे त जीअं असां पंहिंजो कारोबार खे सुठे नमूने सां हलाए सघूं। हले थी ॾिसो त तव्हां पाण असां वेठा आहियूं, सॼो ॾींहुं जनरेटर हले थो, 2 कलाक हले थी, 2 कलाक बंदि आहे। कारोबार त कोरोना खां पोइ वॾो असरु पियो आहे असांते। जी जी छा करणु घुरिजे? बसि असां इहो चवंदा कोरोना हुई त सही बिजली वञे ई न पई, जंहिं टाइम में लोड शेडिंग हुई। जॾहिं खां वठी कारोबार खुलियो आहे त बि माना लोड शेडिंग वधाई वई आहे। अॻु में पहिरियां लोड शेडिंग न हुई। कारोबार जनरेटर हले थो तव्हांजे साम्हूं, कमु आहे कोन। कोरोना खां पोइ कमु बि ख़तमु थी वियो आहे। पर रुपया कमाइण लाइ ईंदो आहे, असां त घरों ॾेई वेंदा आहियूं घर ॾे। ज़ाहिर असर पवे थो। जी नाज़रीन, कंदकोट में लोड शेडिंग के हवाले से तमाम शहरन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक्त असां मौजूद आहियूं कंदकोट सेप्को ऑफिस में, जिते असां सां गॾु मौजूद आहे सेप्को जो SDO असगर अली बिजारानी। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका कंदकोट में लोड शेडिंग थिए पई उन हवाले सां हू छा पिया चवनि। जी सही, बिल्कुल 10 कलाक असांजी सिटी में लोड शेडिंग थिए पई ऐं ट्रिपिंग भी जेका आहे उहो इन जो सबब इहो आहे त असांजा फीडर जेके आहिनि ओवरलोडेड आहिनि। तक़रीबन 5 सालनि खां ये फीडर ओवरलोड आहिनि। बार बार असां हायर अथॉरिटी खे लिखियोसीं त असांखे फीडर माना बाइफिकेशन करे ॾिना वञनि। उन ते हाणे CO साहब, AC साहब ऐं असांजे एक्शन साहब नोटिस वठी हाणे कमु उहो शुरू थियो आहे। जेको ग्रिड खां थींदो घंटाघर ताईं ईंदो ऐं सिटी 1 ऐं सिटी 2 खे उहे बाइफिकेट कंदो, अधो अधु थी वेंदो। उन जे करे असां इहे ट्रिपिंग ख़तमु थी वेंदी ऐं लोड शेडिंग बि इंशाअल्लाह जीअं नवां फीडर इहे शुरू थींदा असां लोड शेडिंग ॿिन्हिनि ते घटाए छॾींदा। जी नाज़रीन, कंदकोट में लोड शेडिंग के हवाले से तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेका कंदकोट में 10 खां 12 कलाक लोड शेडिंग जेकी कई पई वञे उनजो जेको दौरानी आहे उहो घटि कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेकी ट्रिपिंग कई पई वञे उन ट्रिपिंग वारो जेको आज़ार आहे उहो बि ख़तमु कयो वञे। ॿिए तरफ़ जेको आहे त सेप्को जे SDO असगर अली बिजारानी जी बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो ई चवणु आहे त कंदकोट में जेके 4 फीडर आहिनि उन्हनि फीडरनि ते बिजली जो जेको वॾो लोड आहे उन लोड जे करे जेको आहे लोड शेडिंग ऐं ट्रिपिंग वारो जेको सिलसिलो आहे उहो थिए पियो ऐं हुनजो इहो ई चवणु आहे त 2 जेके नवां फीडर आहिनि उन ते जेको कमु आहे उहो हलंदड़ आहे। जीअं ई उहे 2 फीडर जो कमु मुकमल थी वेंदो त ही लोड शेडिंग ऐं ट्रिपिंग वारो जेको आज़ार आहे उहो ख़तमु थी वेंदो। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम रसूल मीरानी, मेहरान TV, कंदकोट।